मुंशी वञ मंठार जा ज़ंजीर खोल तोखे सुभाणे ताईं न सिकंदर आई रावल जो लाश खोजे। समझो त ॿिन्ही मां हिकिड़ो मरी वियो सरदार साईं। बालाज खान तुंहिंजी आज़ादीअ जो हुकुम ॾिनो आहे ऐं हिन आज़ादीअ जी तोखे क़ीमत अदा करणी पवंदी। क़ीमत? कहिड़ी क़ीमत मुंशी? छा करणो आहे मूंखे? मयम राणीअ जी ज़बान वॾी थी वई आहे। सम्झाए छॾ हिनखे त जेकॾहिं ज़िंदगीअ सां प्यार अथसि त मुंहिंजे साम्हूं चुप रहे, न त बालाज खान पंहिंजी ज़िंदगी हिन ख़ातिर पंहिंजो भाउ क़ुर्बान करे छॾियो। जेसि ताईं दिल जो बदिलो न थींदो तेसि ताईं शेर दिल जे सीने में बदिले जो मच पलंदो रहंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर में तमामु जल्द जो आहे त मंठार जा जंजीर खुलण वारा आहिनि दोस्तों। त इन जे बारे में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था बिना देर अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मुझे तो मां तव्हांखे ॾसींदो वञा त बालाज खान जेको आहे त शेर दिल खे गिरफ़्तार करण जे लाइ पुलिस मोकिली ऐं पुलिस जे विच में वरियल खान अची वियो दोस्तों। ऐं वरियल खान जो इहो चवणो हो त तव्हां कॾहिं बि मुंहिंजे ॻोठ मां जेको आहे त शेर दिल खे बिना ॾोह जे गिरफ़्तार नथा करे सघो, छो त जेकॾहिं बालाज खान जो माण्हू मूं हुआ त शेर दिल जो चाचो बि मूं हुआ। इन जे करे तव्हां वापसि हलिया वञो। इहा ई ख़बर जॾहिं पुलिस मोटी अचे बालाज खान खे ॿुधाई त विच में वरियल खान अची वियो ऐं सिकंदर रावल अची विया। मूंखे जेको आहे त शेर दिल खे गिरफ़्तार करण जी इजाज़त न मिली। तंहिं ते जेको आहे त बालाज खान होश विञाए करे ऐं जेको आहे त मंठार जा जंजीर खोलींदो दोस्तों। ऐं मंठार खे आज़ादी इन शर्त ते मिलंदी दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मंठार खे इहो चयो वेंदो त सिकंदर ऐं जेको आहे त रावल जो खून जेकॾहिं तूं करे सघीं थो, इन शर्त ते तोखे माफ़ी आहे ऐं तोखे ॿीहर क़ैद न कयो वेंदो। अगरि तूं 2 ॾींहंनि जे अंदरि इहो कमु न कयो, सिकंदर ऐं रावल जेको न मारे सघे, त तोखे साॻे ई क़ैद में जेको आहे त वाड़ियो वेंदो। नेक्स्ट एपिसोड जेको अचण वारो आहे ज़बरदस्त थियण वारो आहे। मुंशी मखणो जेको आहे त वञी मंठार खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो ऐं चवंदो त बालाज खान ते जेको आहे त राज़ी थियो आहे ऐं हिन महिल मां तोखे जेको आहे त आज़ादु करणु आयो आहियां। आज़ादु इन शर्त ते करणु आयो आहियां त तोखे 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे त मंठार ऐं रावल जो सिर जेको आहे त क़लम करणो पवंदो दोस्तों। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त राणीअ जी ज़बान जेको आहे त पंहिंजे पीउ जी आॾो जेका घणी हलंदी दोस्तों। उहा कंहिं सच जी अलमबरदार आहे, तंहिंजे करे उहा ॻाल्हाए थी जेका ॻाल्हि जेको आहे त बालाज खान खे पसंदि ईंदी ऐं पंहिंजी जेको आहे त घरवारी खे चवंदो त तूं पंहिंजी धीउ खे सम्झाए छॾ। जे ईअं ई वात हणंदी रही त हीअ बि मारी वेंदी। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॾसींदो वञा त शेर दिल जो गुस्सो जेको आहे त थधो न थियो ऐं शेर दिल शींहं जी गजगोड़ जीअं गजगोड़ कंदो थो वठे दोस्तों। ऐं हुन जेको आहे त हाकिम खे ॻोल्हींदो थो वठे। जीअं ई हाकिम हुनजी नज़र ते चढ़ियो त मारींदो हुनखे। जे अगरि हुनखे हाकिम नथो बि मिले त हू जेको आहे त बालाज खान जी हवेलीअ में घिरी करे बि जेको आहे त हाकिम खे जेको आहे त मारे सघे थो दोस्तों। तमामु जल्दी इहो तमाकू तव्हां ॾिसंदा। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।